अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़्लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लगवी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। बुलंद आवाज़ में दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा लख एहसान ऐं करोड़ा करम आहिनि जा रब्बुल आलमीन अवाई असांखे कुरान मजीद जी इन अज़ीम बाबरकत तक़रीब में वेहण जी सआदत नसीब फरमाई। अल्लाह ताला जा बाने खां राज़ी थींदो आहे उन ई पंहिंजे बाने खे अॻियूं दीनी गॾिजाणियूं नसीब फरमाईंदो आहे। हीउ जेको तव्हां सां कणिक जी पोखाई जो वक़्तु आहे, सॼो ॾींहुं ज़ाले मर्दे कमायूं था तॾहिं राति जो मानीअ जो गबो थो मिले। कुरान मजीद ॿुधण जे लाइ चए ते पहुता आहियूं। यकीन सम्झो ही पंहिंजे मर्ज़ी सां न बल्कि महज़ अल्लाह जे फज़ल ई करम सां। हिकिड़ो अमीर साहब, ॿियो हुनजो नौकर ऐं मुलाज़िम। अल्लाह ताला जी कुदरत, अमीर साहब सॼी ज़िंदगी मस्जिद में न आयो, वरी हुनजे नौकर ऐं मुलाज़िम खां ज़िंदगी में नमाज़ क़ज़ा न थी। रब जी मर्ज़ी आहे, नौकर खे घुराए पियो, साहब खे न पियो घुराए। एक दफ़ो अमीर साहब पंहिंजे हुन कुरारे मुलाज़िम खे वठी पियो वञे बाज़ार में कम जे लाइ, त अचानक मस्जिद मां मुअज़्ज़िन सदा बुलंद कई, हय्या अल सलाह, अचो नमाज़ ते, हय्या अल फलाह, अचो कामयाबी ॾे।
तो उन कुराड़े साहब के चयोसि मूंखे इजाज़त ॾियो त मां मस्जिद में वञा नमाज़ पढ़ी अचां। अमीर साहब चयो अरे बेवकूफ़ नमाज़ खां सवाइ कुझु कमु हथ ई कि न रुॻो नमाज़ ई नमाज़। अहिड़ा मुस्लमान भी दुनिया में आहिनि। पुट जे करे नमाज़ ते वेंदो त पीउ कावड़ करे चवंदो ॾिठई कम खां नटाए मस्जिद वियो। घर में नो नमाज़ थी पढ़े त ससु हुनखे मेणा ई ताना थी ॾे त ही कम खां नटाए वञी मुसले ते वेठी। को मिस्त्री को मज़दूर को मुलाज़िम नमाज़ ते वेंदो त साहब नाराज़ थी त कम खां भॼी मस्जिद में वियो आहे। असां मुसलमाननि वटि दुनिया जे कम जी अहमियत आहे पर नमाज़ जी अहमियत न आहे। उन कुराड़े चयो साईं तव्हां मुंहिंजा आरज़ी मालिक आहियो, मुंहिंजो हक़ीक़ी मालिक मुंहिंजो रब आहे। रब जे तरफ़ां मूंखे सॾु आहे, मां हर हाल में वेंदुसि, राज़ी थियो या नाराज़। साहब चयो ठीकु आहे, मां मस्जिद जे दरवाज़े ते वेहां थो, तूं जल्दी नमाज़ पढ़ी हली। वो कुराड़ो मस्जिद में आयो, वज़ू कई, बरकातुन तहियतुल मस्जिद पढ़ियई, फर्ज़ सुन्नत नफिल सब जमात मुक्तदी बाहर निकरिया, पर उनके नमाज में एडो मज़ो अची वियो जो हिकिड़ो नफिल पढ़ी बस करे वरी बे नफिल जी। साईं असां मुसलमान नमाज जो मज़ो चखियो ई कोन्हे। साहबा फरमाइनि था साईं जन सफ़र ते वेंदा पोइ थकावट थींदी, इंसानी फितरत आहे। जीअं असांखे थक थिए थो साईं जन खे बि थकावट थींदी। हज़रत बिलाल के फरमाइंदा अरहना या बिलाल, बिलाल आज़ान तॾे त नमाज़ पढ़ी के थकल आहियूं। सब जो सुभान अल्लाह। साईं जन पंहिंजूं थकावटूं, पंहिंजूं परेशानियूं, पंहिंजा मसला हल कंदा नमाज़ सां। ऐं असां मुसलमाननि जो नमाज़ ॾे तवज्जो न आहे। मुसलमान भली करोड़पति बणिजी वञे, कारखाना फैक्ट्रियूं बंगला गाड़ियूं, नमाज न पढ़ंदो सुकून जी ज़िंदगी न गुज़ारंदो। जेकॾहिं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण चाहियो था त बाबा नमाज पढ़ो। अस्सलातु कुर्रतु ऐनी, नबी से फरमा नमाज मां मोहम्मद जे अखियुनि जो ठार। अस्सलातु मेराजुल मोमिनीन, नमाज मोमिन जो मेराज। मेराज माना दीदार। नबी सिंह रब पंहिंजो दीदार करायो सतन आसमाननि खां मथे अर्श ते। साईं जन जन वापसि थिया, रब फरमायो मुंहिंजा महबूब हाणे मेराज जो अॾो हेठि था लाहियो। जंहिं बि तुंहिंजे उम्मती जे ॻोठ शहर महले जी मस्जिद नंढी वॾी कची पकी, इहा मां रब जे मेराज जो अॾो। जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज पढ़ंदो उनखे जन्नत में 5 दफ़ा मां रब जो मेराज थींदुसि। सो बाबा जेकॾहिं चाहियो था त रब जो दीदार थिए त नमाज पढ़ो। नमाज तो रब जे दीदार जे लाइ ट्रेनिंग हूंदी त दीदार थींदो, ट्रेनिंग न हूंदी त दीदार न थींदो। ऐं अल्लाह जे दीदार में केॾो मज़ो आहे। असां हुस्न ते मरूं था, हुस्न ते माण्हू चढ़िया थी विया त जंहिं रब हुस्न खे पैदा कयो आहे उहो रब पाण केॾो हसीन हूंदो। नबी साईं फरमा हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उमिरि वधी। सिंधी में चवंदा न ख़ुशीअ जहिड़ी खुराक न आहे, माना अल्लाह जे दीदार में जन्नतनि खे एॾी ख़ुशी थींदी जो 40 साल उमिरि वधी। उमिरि वधंदी त हुस्न बि वधंदो, उमिरि वधंदी त ताक़त बि वधंदी, उमिरि वधंदी त जवानी भी वधंदी। दुनिया में जवान कुराड़ा थियो पर जन्नत में जवान जीअं पोतीअ जवान। दुनिया में जगह पुरानी थे, साल खां पोइ रंग फिटी वञे, ॾार पइजी वञे, पर जन्नत में जगह जीअं पोतीअ नयूं थींदी वेंदियूं पाण ई।
रंग भी उन्हनि जा जीअं पोइ तीअं चिमकंदड़ थींदा वेंदा। जन्नत में वाद अथव ऐं जहन्नम में भी वाद अथव। जेको निमाज़ न पढ़ंदो हुनजो हिकु हिकु ॾंदु ऐं ॾाठ ओध जबल जेतिरा, ऐं ॾंद ॾाठ ओध जबल जेतिरा, त इहे जे वात में हूंदा इहो वात केॾो हूंदो। वरी वात जो मुंहं में हूंदो मुंहुं केॾो हूंदो। वरी मुंहं जो मथे में हूंदो इहो मथो केॾो हूंदो। वरी मथो जो जिस्म में हूंदो इहो जिस्म केॾो हूंदो। नबी साईं फरमाया 6-6 किलोमीटर कुल्हा वधी वेंदा, 3-3 किलोमीटर ज़ुबान वधी वेंदा। अखियुनि जे हेठां एॾा वॾा घारा थी वेंदा रोअण जे करे जो ॿेड़ियूं हलाइजनि त उहे बि हलनि। उन्हनि जे मुंहनि ते बाहि चढ़ी वेंदी, एॾा बदशिकिल थी वेंदा जो मथियों चप वॾो थी वञी क्यारीअ सां लॻंदो, हेठों चप वॾो थी वञी दुन सां लॻंदो। दुनिया जी बाहि त कोयलो कंदी आहे, सुकाईंदी आहे, पर जहन्नम जी बाहि वेंदी वधाईंदी, वेंदी सुॼाईंदी। चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण ज़ुल्म कयो आहे। तव्हां वॾा माण्हू आहियो, मस्जिद में आज़ान पइजे हय्या अल सलाह अचो निमाज़ थिए, तव्हां एॾा वॾा माण्हू थी वियो जो कुर्सीअ तां उथी न पिया सघो, खट तो वेही न पिया सघो। एॾा तव्हां गौरा थी वियो जो मस्जिद ताईं तव्हां खां विख न पई पुॼे, मस्जिद जी टाकीअ ते वेही न पिया सघो, एॾा गौरा थी विया। मस्जिद जे सिफ़ में बीही न पिया सघो, मस्जिद जे दरवाज़े में तव्हां लंघी न पिया सघो। तव्हां वॾा माण्हू हो, हाणे तव्हांखे चङी तरह वॾो था कयूं। ज़ुक इन्नक अंतल अज़ीज़ुल करीम, हाणे थियो मोतबर। सो बाबा जेकॾहिं वॾा माण्हू थियणु चाहियो था त पोइ बेनमाज़ी थियो। जेकॾहिं चओ था त असां मोतबर थियूं त पोइ बेनमाज़ी थियो। बेनमाज़ी ईअं वॾा थी सॼो वाइदो कयो त निमाज़ पढ़ंदासीं। को वक़्तु अहिड़ो हुयो हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह आखिरी वक्त में वसीयत तो करे तमाम मरी वञा त मुंहिंजे जनाज़े जी नमाज ओ शख्स पढ़ाए जंहिंमें 4 शर्त लभनि। पहिरों शर्त इहा त मुंहिंजे जनाज़े जी नमाज ओ शख्स पढ़ाए जंहिंखां पंहिंजे पूरी ज़िंदगी में आकिल बालिग थियण खां वठी कॾहिं बि फर्ज़ नमाज जमात खां क़ज़ा न थी हुजे। एॾो वॾो अॼु जमात सां मौलवियुनि खां बि हली वई, मुसलमानों को ईअं ई केतिरियूं निमाज़ूं क़ज़ा थी वयूं, परवाह ई कान्हे। हालां कुरान मजीद में अल्लाह सां फरमायो अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। कुरान दो फरमावेला तबाही बर्बादी आ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके निमाज़ पढ़नि था पर सुस्ती करे था पढ़नि, जेके नथा पढ़नि। हदीस में जी फरमाया हिकिड़ी निमाज़ गुज़ारण जी करे 80,000 साल जहन्नम में सज़ा मिलंदसि। हुक्म माना 80 साल या 80,000। एक नमाज वही हल बाबा 80,000। जेको रोज़ाना 5 नमाज़ूं क़ज़ा थो करे उन जी रोज़ाना 4.5 लख साल जहन्नम जी सज़ा वधे थी। जेको रोज़ानो 5 वक्त नमाज जी पाबंदी करे थो उन जी रोज़ानो 4.5 लख साल जहन्नम जी सज़ा कटिजे थी।
वांगे जंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी सज़ा वधराए या पंहिंजी सज़ा कटराए। ज़ोर जी मेहंदी कान अथव बाबा। फरिश्तनि जी इबादत गैर इख्तियारी पर इंसाननि जी इबादत इख्तियारी आहे। फरिश्तनि खे इख्तियार न आहे। कुरान तो फरमाए युसब्बिहून अल-लैल वन-नहार। फरिश्ता रात ॾींहुं अल्लाह जी इबादत था कनि जेके क़याम में त क़यामत ताईं क़याम में, जेके रुकू में त क़यामत ताईं रुकू में, जेके सजदे में त क़यामत ताईं सजदे में, जेके हम्द ऐं तस्बीह में त क़यामत ताईं हम्द ऐं तस्बीह में। कुरान तो फरमाए ला यफ्तरून, फरिश्ता पंहिंजी इबादत मां थकजनि ई नथा। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इबादत मां उथी करे चवंदा मां अबदनाक हक़ इबादतिक, या अल्लाह असां तुंहिंजी इबादत कोन करे सघियासीं जेतिरो तुंहिंजी इबादत जो हक़ हो। फरिश्ता पंहिंजे वस में न आहिनि। जीअं असां साहु खणूं था, तव्हां साहु खणण में थकबाओ? इंसान साहु थो खणे, बीठो आहे वेठो आहे, हले थो घुमे थो, खाए थो पीए थो, निंड में सुतो पियो आहे, साहु खणूं था पिया, थकजूं ई कोन था। अञा साहु मुंझी पवंदो त तकलीफ़ थींदी। फरिश्तनि जी इबादत ईअं थो जीअं तव्हां ईअं असां साहु पिया खणूं। उहे पंहिंजे वस में न आहिनि, पर असांखे रब इख्तियार ॾिनो आहे। ही जन्नत जो रस्तो अथव, ही जहन्नम जो रस्तो अथव, ही हिदायत जो रस्तो अथव, ही ज़लालत जो रस्तो अथव, ही ईमान जो रस्तो अथव, ही शिरक जो रस्तो अथव, ही इस्लाम जो रस्तो अथव, ही कुफ्र जो रस्तो अथव। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो, ज़ोर जी मेहंदी कान्हे। मां तव्हां खां पुछां थो, कंहिंखे ख़बर न आहे त व्याज हराम आहे? कंहिंखे ख़बर न आहे त ज़िना बुछड़ो कमु आहे? कंहिंखे ख़बर न आहे त गिला करणु, कूड़ ॻाल्हाइणु, गारियूं ॾियणु गुनाह आहे? सभिनी खे ख़बर आहे। अल्लाह साईं ॿई रस्ता ॾेखारे छॾिया। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो। कुरान मजीद जी तिलावत कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी आहे। रात ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। रात ॾींहुं घर में मौसीक़ी राग ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हराम खाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। हलाल खाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। ॾाढ़ी रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ॾाढ़ी कुड़ाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। हाल ई पकड़ न आहे। बाक़ी जो तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं, अकेलो क़ब्र में सुम्हारींदा, मण मिटीअ जा मथां विझी ईंदा। रब फरमायो पोइ तव्हां सां हिसाब थींदा। दुनिया दारुल अमल, नबी से फरमायो दुनिया अमल जो घर आहे, बदले जो घर न आहे। वल आखिरत दारुल जज़ा, मरण खां बाद बदलो आहे, मरण खां बाद अमल कोन अथव। ये अमल जो घर आहे, जहिड़ो अमल कयो। मतां ईअं सम्झो त आज़ानी दी तरफ़ फ़रिश्तनि खे तौ ॾींदो, संभलियोसि मुंहं ते, ॿधी वठी अचोसि मस्जिद में। ईअं कोन थींदो आहे।
मताईं समझो त व्याज खाईंदासीं त रब फरिश्तनि खे तांगी ॾींदो त मलियोस न मुसलमान जे मुंहं ते व्याज थो खाए। हाली पकड़ न आहे। जेकॾहिं दुनिया में पकड़ थिए त पोइ त खानपुर जा वांगड़ा बि कलमो पढ़ी अचे मस्जिद में पहुचे। सही थो चवां या ग़लति? अञा नमाज़ पढ़ंदव त बीमारियूं वधंदियूं, तकलीफ़ूं वधंदियूं, परेशानियूं वधंदियूं। रब ॾे वेझो ईंदव त अञा आज़माइशूं इम्तिहान वॾा ईंदव। बाक़ी जनमल कब्र में पहुचंदव पोइ हुते निमाज़ी चवंदो दऊनी यार मूंखां परे थो त मां निमाज़ पढ़ां। एॾो निमाज़ में हुनखे मज़ो ईंदुसि। दुनिया सिजनुल मोमिन, नबी से फरमायो दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे। व जन्नतुल काफिर, काफिर जे लाइ ही दुनिया जो जहान जन्नत अथव। इन जा ॿ मतिलब आहिनि। हिकिड़ो दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे। जेली जॾहिं जेल में हूंदो आहे त जेलीअ खे जेल जे अंदरि पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न हूंदी आहे, जेल वारनि जी मर्ज़ी ते हलंदो आहे। नबी साईं फरमाया दुनिया सिजनुल मोमिन, मोमिन जे लाइ बि दुनिया जो जहान जेल अथव। मुसलमान खे बि हिन दुनिया जे जहान में पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे। मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा। 22 सिपारो सूरत अज़ाब तो पढ़ा। रब फरमायो जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान मर्द औरत खे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे। मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी। इन्नमा कान क़ौलल मोमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यकूलू समिअना व अताना। 18 सिपारो सूरत नूर तो पढ़ा। कुरान तो फरमा मुसलमान जो शान ही आ त जॾहिं अल्लाह जे रसूल जो हुकुम अची वञे त मुसलमान ईअं कोन चवंदो आहे त बाबे सां मशवरो कयां, अम्मा सां मशवरो कयां, ॿाहिरनि सां मशवरो कयां, ज़ाल सां मशवरो कयां, वॾेरे सां मशवरो कयां। न, इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही, जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो ईंदो आहे त मुसलमान उते जो उते नारो हणंदो आहे समिअना व अताना। ॿुधोसीं ऐं मञोसीं, ॿुधोसीं ऐं अल्लाह साईं फरमायो अक़ीमुस्सलात, नमाज़ क़ाइम कयो। मुसलमान तूं चवे बाबे सां मशवरो कयां, अम्मा सां मशवरो कयां, इते मशवरो कबो। अल्लाह जो नबी तुझे खालिफुल यहूद वन नसारा, ओ मुंहिंजा उम्मतियो यहूद नसारनि जी मुखालिफ़त कयो। कुस्सु शवारिब वाफ़ुल्लुहा, मुछूं कटायो, ॾाढ़ी छॾे जो। मुसलमान तो चवे त संगत सां मशवरो कयां, इते मशवरो कबो। ज़मीन जो तोखे सौदो करिणो आहे पोइ भली पीउ सां मशवरो कर, अम्मा सां मशवरो कर। बाबा मां फलाणी जाइ ते ज़मीन थो वठां, तव्हांजो मशवरो छा आहे? खानपुर में तोखे दुकान खोलणो आहे पोइ भली ज़ाल सां मशवरो कर, पोइ भली भाइरनि सां मशवरो कर।
तो के न्याणी जो रिश्तो करणो आ पो भली ज़ाल सां मशवरो कर त फलाणी जाइ ते मां पंहिंजी न्याणी थो तो जो मशवरो छाहे। अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे उते मुसलमान मशवरो न कबो आ, उते नारो हणंदो आ समेना वाताना, ॿुधोसीं ऐं मञोसीं। मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो मुसलमान की अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी आॾो लाश थियणो आ। जियां लाश तख्ते ते बेवस हूंदो आ, तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उथलायोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उथलायोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे गुस्ल कराए कफन ॾेई जनाज़ो पढ़ी मुसलमाननि वांगुरु कब्रिस्तान में दफ़न कयोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे सींगारे काठिन जे विच में विहारे घासरे ढारे तीली ॾेई 4.5 बनाए वञी दरिया में उछलायो, लाश बेवस हूंदो आहे। इएं मुसलमान खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आॾो लाश थियणो आहे, पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे जेॾे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल असांखे उथलाए। हिकिड़ो मतिलबु इहो ॿियो, अदुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो आ। जेली जॾहिं जेल में हूंदो आहे पोइ भली केॾियूं बि जेलीअ खे जेल में सहूलतूं ॾियोसि, काटन ऐं केटी जा कपिड़ा सिबराए मोकिलियोसि, सईदाबाद जी कावन वारी टोपी ठाराए मोकिलियोसि, गोश्त कबाब फ्रायूं तैयार करे जेल में मोकिलियोसि, पुलिस वारनि खे पैसा ॾेई करे जेल जूं सहूलतूं बि वठी ॾियोसि, एसिन में भली जेल में रहे, पर जेलीअ खे हर वक्त में इहा तमन्ना तड़पई तलब हूंदी आहे त अलाए कॾहिं हो ज़मानो ईंदो जो जेल मां मुंहिंजी जान छुटंदी, जो वञी पंहिंजे ॿाराड़ी जी कखाई झूपड़े में आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारियां। आया न जेल जे सुखन खां, जेल जे मालातुल खां, जेल जे एसिन खां, जेल जे खाधल खां, उहा ॿाराड़ी जी कखाई झूपड़ी आज़ादी वारी जिथे दाल सामानी मिले, सुका टुकर मिलन, 1000 दफ़ा उहा झूपड़ी जेल जे मालातुल खां भली आहे। मां जेल वियो आहियां, सिखर सेंटर जेल, हैदराबाद सेंटर जेल, कराची सेंटर जेल। मदा समझो तो बदजी वियो हुउसि, न बाबा वाइस करे जे लाइ अॻे वाइस थींदा, जलसा थींदा, खोड़ कैदी क़ुरान जा हाफ़िज़ थी, सखर में असां कैदिन जी दस्तार बंदी कराई। हैदराबाद में शेख उमर जंहिंखे फांसी जी सज़ा आहे, इन जलसो करायो। असांजो दोस्त मौली मिठल पिताफी उते पढ़ाईंदो हुयो, मातली जा दोस्त हुया, खून जे केस में आया, 12 साल उन्हनि खे सज़ा मिली, जेल मां निकिता त क़ुरान जा हाफ़िज़ थी। इन ॾहकी जे पासे जो खेंजू जो हिकिड़ो धाड़ेल जेल में आयो, वॾो ॾोहारी हो, 50 लख हुन ते इनाम हुयो। इन पासे ॾे असांजे तबलीग जमायत ते पाबंदी, किथे भी तबलीग जमायत न वेंदी, पर यार जो सखर सेंटर जेल में आयो, उते वाइज़ ॿुधाई, क़ुरान मजीद पढ़ियई, जेल मां निकितो त ॾाढ़ी मथे ते पटको, जीअं जो ॾर की पहुतो त ऐलान कई त जेको भी तबलीग जमायत वारनि खे रोकींदो मुंहिंजो झेड़ो उन्हनि सां। बरेलिन जे मस्जिदनि में तबलीग जमायत वारनि खे घुराई, हाणे वॾो मदरसो खोलियो आहे, जलसा पियो कराए। इहो बदमाश परवेज़ आयो जेको दुबई में थुकूं पियो थो खाए बेईमान, हाणे रोए थो त मां बीमार आहियां। इन कमीने अचे बंदिश विधी त वाइज़ न थियनि जेलनि में, इहे जेली अञा हरामी थियनि, हालांकि जेलनि जी दिलि नरम आहे। अबे अम्मा खां जुदा, ॿारनि खां जुदा, बचनि खां जुदा,
उन्हनि जी दिल नरम हूंदी आहे, थोरो बि उन्हनि खे वाइज़ कबो आहे त यकदमि उहे मुतासिर थींदा आहिनि। दुआ कयो अल्लाह इन कमीने खे तबाह ऐं बर्बाद करे, जंहिं जेलनि में अचे वाइज़नि ऐं जलसनि ते पाबंदी विधी। इंशाअल्लाह लोगे लोगे मरंदो हुयो बेईमान। दीन सां जहिड़ी दुश्मनी इन कमीने कई, अहिड़ी कम न। वॾा मज़ा लॻा पिया आहिनि जेल में, वॾा पार्क बाज़ारूं, कैदी अंदरि घुमनि था पिया। हाणे मथां ईअं सम्झो त जेल में मज़ो आहे, सो झगड़ो करे वञूं जेल में। पाणीअ जे वारे तां झगड़ो करे जेल में वञण अज़ाब अथव। गिटीअ तां झगड़ो करे जेल में वञण अज़ाब अथव। ॿारनि तां झगड़ो करे जेल में वञण अज़ाब अथव। बाक़ी दीन ख़ातिर, इस्लाम ख़ातिर, नबी साईं जे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ, साहबा आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ जेल में वञे, पोइ जेल भी मुसलमान जे लाइ जन्नत आहे। असांजे करूंडी जो हाजी माणिक शर हुयो, शर बरोज। नबी साईं जी इज़्ज़त ख़त्म नबूवत ते उनखे गैरत आई। अब्दुल हक आरई कादियानी हुयो, उनखे क़त्ल कयईं। जन खैरपुर सेंटर जेल में आयो, उन वक्त में जेल जो सुप्रीडेंट भी सैयद हुयो, उनजी घरवारी भी सैयद ज़ादी हुई। रात जो निंड में सुती पई, ख्वाब में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं, अम्मा तुंहिंजे नाने मुस्तफा जो मेहमान जेल में आयो आहे, जेसि ताईं जेल में हुजे पुट मानी तूं पचाए करे मोकिलिजांसि। मौलाना अल्लाह वज़ायो साहब ख़ुतबा ते शाहीन में सॼो वाक़ियो तफ़सील सां लिखियो आहे। सुबुह जो मुग़्स खे चई त राति कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आहे। मुग़्स बि सैयद हो, जेल सुप्रीडेंट। चई बुज़ुर्ग छा जो करूंडी जो हाजी माणिक शर बरोच, उनजे चेहरे ते त ॾाढ़ी बि कान्हे, पर नबी साईं जे इज़्ज़त ख़त्म नबूवत उन जवान खे गैरत अची वई। हिकिड़े कादियानी खे क़त्ल कयईं। सवे आलम उनजी ज़ियारत जे लाइ जेल में पिया अचनि। सैयद गौस अली शाह साहब हिकु वज़ीर आला, इहो उनजो वकील हुयो। शाह साहब अञा बि जहिड़ो वेठो अथव गाड़ी मोरी में। शाह साहब फरमाईंदो, जंहिं जज हाजी माणिक खे सज़ा ॾिनी, उहो जज भी जेल में ज़ियारत जे लाइ आयो। जॾहिं हाजी माणिक जे चेहरे ते जज जी नज़र पई त जज रोई ॾिनो। चई, शाह साहब ज़िंदगी में मां कंहिं बुज़ुर्ग जे चेहरे में अहिड़ी नूरानियत न ॾिठी आहे, जेका नूरानियत हिन जवान जे चेहरे में थो ॾिसां। कहिड़ो अमल हुयो हाजी माणिक जो। मौलवी त कोन हुयो, सैयद त कोन हुयो, बुखारी त कोन हो। मौलवी जोगी जे लाइ त का माई खे नबी साईं ख्वाब में पारत कोन था कनि त राति ॾींहं वाइद पियो थो करे, मानी तूं खाराईंसि। सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी, उन जे लाइ त का माई खे नबी साईं पारत कोन था कनि त मुंहिंजे ख़ानदान जो बच्चो आहे, राति ॾींहं वाइज़ थो करे, दीन जो पैगाम पियो पहुचाए, मानी पचाए खारायोसि। हाजी माणिक त शर बरोच हुयो, बरोच बेसोच। उनजे चेहरे ते त ॾाढ़ी बि कान हुई, पर नबी साईं सैयद ज़ादी खे पारत था कनि त मुंहिंजो महिमान आहे, जेसि ताईं जेल में हुजे मानी तूं खाराजांसि। पोइ जज चयो त हाजी माणिक ते गवाह कोई न आहे, शाहिद कोई न आहे। जेकॾहिं कोर्ट में अची इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे त 3 महीने में असां आज़ाद कंदासीं। शाह साहब खे चई केस कूड़ो थी वेंदो। पोइ शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खे चयो, साईं जजनि जो वकीलनि जो मशवरो ही आहे त हाजी माणिक इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे, केस कूड़ो थी वेंदो, 3 महीने में आज़ाद थी वेंदो।
पो मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैहि हाजी मालिक सां जेल में खैरपुर मुलाकात जे लाया। फरमायूं हाजी साहब वकीलन जो मशवरो ही आ त तव्हांजे मथां गवाही कोई कोन थो जे, जेकॾहिं तव्हां इनकार कयो त मां कादियानी न मारियो आ, केस कूड़ो थी वेंदो, तव्हां आज़ाद थी वेंदो 3 महीननि में। ताजी मांगे खुदा निकरी वही चे मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख्ते ते भी चवंदुसि त हिकिड़े सूअर खे मां मारियो आ, मां नबी साईं जे गुस्ताख खे जहन्नम में पहुचायो आ। मौलाना मां छो इनकार कयां, मां हज कया, उमरा कया, खैर खैरातूं कयुमि, वज़ीफ़ा पढ़ियमि, पर कॾहिं भी ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत न थी। पर जंहिं वक़्त खां वठी इन कादियानी गुस्ताखे रसूल खे मां मारियो आ, खैरपुर जे जेल में का रात ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी वई। सो दुआ कयो जेल में वञूं त नबी साईं जी इज़्ज़त ख़ातिर ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ जेल में वञिजे, पोइ जेल भी मुसलमान जे लाइ जन्नत आ। हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जे जेल में कैद थी पियो। हारिस हिकिड़ो काफ़िर हुयो जेको बदर में क़त्ल थी वियो, उन जे घर में हज़रत खुबैब खे कैद कयो। मक्के जे वॾेरनि चयो त हिन जूं दरियूं भी बंदि कयो, दरवाज़ा भी बंदि कयो, मानी भी बंदि कयो, पाणी भी बंदि कयो, सो पाण ई बुख ई उञ में तड़पी तड़पी मरी वेंदो। असां छो मारियोंसि, पाण ई मरी वेंदो। 7 ॾींहं 7 रातियूं हज़रत खुबैब मक्के जी जेल में कैद आ। दरियूं भी बंदि, दरवाज़ा भी बंदि, मानी भी बंदि, पानी भी बंदि। ओ हारिस काफ़िर उन जी धी चवे थी मां दरवाज़े जे सुराख मां अंदर जाती पाए करे जो ॾिठुमि त खुबैब मुस्कुराए पियो। उन जे आॾो अहिड़ा मेवा पिया जंहिंजो वजूद न मके में मौजूद न मदीने में मौजूद। जेल में मेवा पियो खाए जन्नत जा। पोइ माई वञी मके जे वॾेरनि खे चयो त जंहिं चेलीअ खे तव्हां जेल में वारियो आहे त जहिड़ो आहे त मुस्कुराए थो पियो, अॻे खां बि वधीक ख़ुशि थी वियो आहे। अलाए किथों था हुन जे लाइ मेवा अचनि जंहिंजो वजूद न मके में मौजूद न मदीने में मौजूद। पोइ वॾेरनि अची हज़रत खुबैब खे कढियो, मके जे चौक में आंदऊं। सब मके जा वॾेरा सरदार नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं गॾु थिया त जो नबी साईं जे ग़ुलाम खे कीअं थी सज़ा मिले। मके जे सरदारनि चयो खुबैब अञा भी वक़्त अथई आहे, पंहिंजी जान बचा या इस्लाम बचा। हज़रत खुबैब फरमाए ज़ालिमो ही त हिकिड़ी जान आहे, मुझे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं मोहम्मद मुस्तफ़ा जे इज़्ज़त ख़त्म नबूवत ते क़ुर्बान कंदो रहंदुसि। बस वॾेरनि चयो भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि मञ, सिर्फ़ ज़ुबान सां ईअं चओ त जंहिं जाइ ते मां बीठो आहियां हिते मोहम्मद मुस्तफ़ा हुजे, तॾहिं भी तुझे जान जी बख्शी आहे, तोखे आज़ाद था कयूं। त हज़रत खुबैब खां दाह निकिरी वई, जहिड़े ज़ालिमो मां ईअं कीअं चवंदुसि त मुंहिंजी जाइ ते मुंहिंजो महबूब हुजे। मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं नंबरवार क़ुर्बान कंदो रहंदुसि, पर मां एतिरो भी न चाहींदुसि त मुंहिंजे महबूब खे पेर मुबारक में कंडे जेतिरी तकलीफ़ पहुचे। ये अथव सहाबा। अॼोके दौर में पाकिस्तानी था चवनि त नबी साईं जा सहाबी नबी साईं खां बेवफा। तव्हां ई असां जहिड़ा, ये तव्हां ही असां जलसल में नारा हणंदा आहियूं, कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है। जेल में वेंदा आहियूं त मुलाक़ात जे लाइ बि कोन ईंदा हो।
इलेक्शन में बीहंदा हूं त कारी कोठी में बंद, जिथे न वडेरो न सरदार न अबो न अम्मा, उते भी इस्लाम वारन खे वोट न दिनोसीं, उतो भी कुफरी निज़ाम खे वोट ॾेई आयासीं। ला तजिद कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युआद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान। 28 से 12 सूरत मुजादिला। कुरान तो फरमा जड़ा वफादार साथी मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा के मिला, दुनिया में अड़ा वफादार कंखे भी न मिला। एडी वफादारी कयूं, अबो अम्मा कुर्बान कयूं, भाई भेनरू कुर्बान कयूं, ज़ालू कुर्बान कयूं, बच्चा कुर्बान कयूं, जानियूं कुर्बान कयूं। उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान। रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे साहबा जे दिलनि खे मांजी हणी उन्हनि जे दिलनि ते ईमान जा ठप्पा हणी छॾियमि। उलाइका हिज़्बुल्लाह, साहबी त मोहम्मद जा, पर इहो लश्कर या फौज अल्लाह जी। अॼोके दौर में पाकिस्तान जे फौज खे केरु ॻाल्हाए थो, चवंदा ही गद्दार आ, ही फांसी जो हक़दार आ। पर मां तव्हां खां पुछां थो, जेको नबी साईं जी फौज, रब जी फौज साहबा खे ॻाल्हाईंदो, इहो 1000 दफ़ा वधीक गद्दार आ, 1000 दफ़ा इहो फांसी जो वधीक हक़दार आ। सही तो चवां या ग़लति तो चवां? अॼोके दौर में हर शइ महांगी थी वई आहे हिन हुकूमत में। खंडु महांगी, गेहूं महांगो, साबुण महांगो, लटा कपड़ा महांगा, तेल महांगो, पेट्रोल महांगो, डीजल महंगी। जेकर सस्ती थी आ त नबी साईं जी गुस्ताखी सस्ती थी आ, साहबा हाल जी तौहीन सस्ती थी आ। हिन हुकूमत में जेतरी नबी साईं जी गुस्ताखी, साहबा जी गुस्ताखी थी आ, कॾहिं भी अहिड़ी गुस्ताखी न थी आ। हिन साल मुहर्रम जे महीने में को शहर खाली न हो जिते साहबा जी गुस्ताखी न थी। एफआर कटियूं पर कंहिंखे भी सज़ा न मिली, छो त हुकूमत यहूदिन जी आ। सब जेके वेठा आहिनि मथे यहूदिन जा एजेंट वेठा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसलमान ना है तो दुनिया में मुसलमान आहे के? एक यहूदी मौलवी हुयो, उन इकरार कयो त असां यहूदिन जी सब खां वॾे में वॾी कावड़ 3 खलीफ़नि दी, हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान। छो त उन्हनि असांजे मुंहं ते दांगी मली आ। यहूदिन इकरार कयो। अबू बकर सिद्दीक़ साढा 11 लख मुरबा मील ते हुकूमत कई। हज़रत उमर फारूक साढा 22 लख मुरबा मील ते यहूदिन जा तरा कढी छॾिया। हज़रत उस्मान साढा 42 लख मुरबा मील ते इस्लामी परचम लहरायो। उन यहूदी मौलवी चयो त अली साईं खे असां कुछ चङो चवंदा आहियूं, भई चङो चवंदा आहियूं, छो त अली साईं जे हुकूमत में हिकिड़ो भी शहर असांजो फतह न थियो, कंहिं हिक इलाइक़े ते भी मुसलमान काबिज़ न थिया। अली चङो हुयो, असां पंहिंजे मक़सद में कामयाब थियासीं, मुसलमान पाण में विढ़ी पिया, असांजी साज़िश कामयाब थी वई। पोइ असां सम्झोसीं त अली जी शहादत खां बाद असीं वरी साॻो पोयां इलाइक़ा वापसि कंदासीं, शहर फतह कंदासीं। पर अमीर मुआविया जो आयो त असांजे मुंहं ते दांगी मले छॾियईं, यहूदिन जा तरा कढी छॾियईं। साढा 62 लख अधु दुनिया ते 19 साल इस्लामी हुकूमत क़ाइमु कयईं। तंहिंजे करे यहूदी चवंदा त अमीर मुआविया त असांजो वॾे में वॾो दुश्मन। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जन यहूदिन जे मुंहं ते दांगी मली, पोइ यहूदी उन्हनि खां ख़ुशि थींदा? ही जेको नबी साईं जे साहबा ते, हज़रत अमीर मुआविया ते या 3 खलीफ़नि ते बकवास थो करे, इहो यहूदिन जो नसुल आहे बाबा। मुसलमान त हिननि जो नालो ॿुधंदो त हुन जूं अखियूं ठरी पवंदियूं, हुनजी दिलि बाग बहार थी पवंदी।
अबू बकर सिद्दीक मुसलमान ना आए तो वो दुनिया में मुसलमान आए केर। नबी से जो पैरों शागिर्द, नबी से जो पैरों मुरीद, नबी से जो पैरों कारकुन, नबी से जो पैरों पैरों वर्कर, जंहिं कलमे जो रवाज विधो। ऐं नबी से हज़रत अबू बकर के दावत न ॾिनी। हज़रत अबू बकर सिद्दीक पाण आयो, साईंजन खे चईंसि मां ख़बर ॿुधी आहे त तव्हां नबूअत जो ऐलान कयो आहे। पाण फरमायो हा दा अबू बकर, मां अल्लाह जो नबी आहियां आख़िरी। मूंॾे क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे, रब जो वही मूंॾे नाज़िल थियो आहे। त हज़रत अबू बकर सिद्दीक को मुजज़ो तलब कोन थो करे, का तहक़ीक़ ऐं जांच कोन थो करे। नबी साईं खे चई उबसत यदक, साईं पंहिंजो हथ ओॻिते कयो त मां कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। बग़ैर तहक़ीक़ जे, बग़ैर मुजज़े तलब करण जे अबू बकर सिद्दीक नारो थो हणे मुंहिंजा महबूब, मां मञा थो तूं वाक़ई अल्लाह जो सचो रसूल आहे, अशहदु अन्नक रसूलुल्लाह। अबू बकर सिद्दीक मुसलमान ना है तो दुनिया में आहे मुसलमान करो। सही तो चवां या गलत थो चवां? इन वक्त यहूदिन जी वॾी साज़िश आहे। टे शयूं उन्हनि जो हदफ़ आहिनि। पहिरें नंबर ते बैतुल्लाह, यहूदिन जो हदफ़ आहे बैतुल्लाह। त बैतुल्लाह बंदि थी, छो त सॼी दुनिया में मुसलमान वञनि था उते हज ते उम्रे ते दुआऊं था घुरनि, बैतुल्लाह जे दरवाज़े के चंबड़ी दाहूं था कनि, पोइ अल्लाह हिननि जे दुआउनि खे थो क़बूल करे। पोइ असां यहूदिन जी ज़िंदगी बर्बाद थी वञे, सुकून बर्बाद। सो हुननि जी कोशिश आहे त बैतुल्लाह बंदि। 8 महीना थी विया आहिनि बैतुल्लाह जो दर बंदि लॻो पियो। कलीअ सां बैतुल्लाह खे ढके छॾियो अथनि, मथां कली ॾेई छॾी। हाणे जेको उम्रे ते वञे थो 3 लख हुनजो ख़र्च थो थिए, सिर्फ़ 10 ॾींहंनि जी इजाज़त या 8 ॾींहंनि जी। टेस्टूं हिते जुदा, वरी जिद्दे में जीअं जो लहंदो त एराम समेत हल करंतीना में। करंतीना सम्झो था न, कोठीअ में उनखे बंदि था कनि। 3 ॾींहं उते बंदि पियो। जेकर वरी उते कोरोना साबित थी वई त हल बाबा वापसि, 3 लख ई तुंहिंजा तेल वापसि न ॾींदा। 3 ॾींहंनि खां बाद उतां कढंदा, जीअं कैदीअ खे गाॾीअ में वाड़बो आहे, ईअं वाड़े उते तवाफ़ कराईंदा, सफ़ा मरवो कराईंदा, वरी 2 ॾींहं उते जेल में वाड़ींदा, वरी 2 ॾींहंनि खां पोइ मक्की कढंदा, वरी बैतुल्लाह में वञण जी इजाज़त न आहे, वरी मदीने कढंदा। 2 ॾींहं उतां जीअं कैदीअ खे घुमाइबो आहे, नबी साईं जे रोज़े ॾे वञण कोन था ॾियनि, बसि घुमाए वरी गाॾीअ में कैदीअ वांगुरु वाड़े जिद्दे में रवानो था कनि। मां तव्हां खां पुछां थो, इहो जो हाल उमिरि वारे जो थींदो त मुसलमान को वेंदो उमिरि ते? 3 लख केरु भरे? भला भरियूं सही 5 लख त को सुकून सां इबादत करण वञनि न। 2 नंबर ते उन्हनि जो हदफ़ आहे रसूलुल्लाह, माना नबी साईं जी मोहब्बत, नबी साईं जी इज़त मुसलमाननि जे दिलि मां कढो। ये फ्रांस में जेके खाका ठाया अथनि, ये खाका छा, ये फिल्मूं आहिनि, ॾाढियूं ख़तरनाक उन्हनि फिल्मूं ठाहियूं आहिनि। नबी साईं ऐं नबी साईं जी जमात खे उन्हनि अहिड़े नमूने सां पेश कयो आहे जो काफ़र त हुई बाग़ी आहे, पर जेकॾहिं बेदीन को नबी साईं जे सीरत सहाबा जी ज़िंदगी खां वाक़ुफ़ु न हूंदो, उहो फिल्मूं ॾिसंदो त इस्लाम तो हथ। एॾियूं ख़तरनाक फिल्मूं ठाहियूं। यहूदिन जा स्कूल, ईसाइन जा स्कूल, इन्हनि स्कूल में सभु असांजे मुल्क जा वॾा वॾा माण्हू, इन्हनि जा पुट सभु यहूदिन ईसाइन जे स्कूल में पढ़नि। तव्हांखे ख़बर आहे उहे तारुफ़ नबी साईं जो कीअं कराईंदा? त बाबा हिकिड़ो शख़्स मके में पैदा थियो, मोहम्मद हुनजो नालो हो, ख़ानदान त हुनजो ॾाढो भलो हो, पर पंहिंजे ख़ानदान खे हुन लॼाए। 40 साल खां बाद नबूअत जो ऐलान कयईं। ही नबी साईं जो तारुफ़ कराईंदा आहिनि यहूदी ईसाई मुसलमाननि जे ॿारनि खे। ही बेगरत मुसलमान जेके पंहिंजा बच्चा ईसाइन जे स्कूल में था छॾनि। 40 सालनि खां बाद नबूअत जो ऐलान कयईं। पोइ घर घर में फितनो, पुट पीउ मां खां जुदा, पीउ मां पुटनि खां बेज़ार, ज़ाल मुड़ुस खां बेज़ार, मुड़ुस ज़ाल खां बेज़ार, ॿाहिरि ॿाहिरनि खां बेज़ार। को घर अहिड़ो न हुयो जंहिंमें मुहबत वारो माहौल हुजे। घर घर में जहिड़ो कयईं। 13 साल
मक्के में झेड़ो करे सभिनी के एक ॿिए खां परे कयईं। पोइ 13 सालनि खां बाद रात जो भॼी निकितो माज़ अल्लाह नबी सिंह मदीने वियो। उते वरी दाग़ेल ऐं दहशतगर्दनि जो टोलो ठाहियईं जेके अञा ताईं पिया था विढ़नि मुसलमाननि ॿियनि इंसाननि खे पिया था मारनि। हाणे मां तव्हां खां पुछां थो इन नमूने सां जेकर नबी साईं जो तारुफ़ कराईंदा त जेके मुसलमाननि जा ॿार उते पढ़नि था उन्हनि जे दिलि में मोहबत पैदा थींदी नबी साईं। ये सभु बेग़ैरत वॾा माण्हू जेके ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़नि था इन्हनि जे दिलि में नबी साईं जी मोहबत किथे आहे? मोहबत हुजे हा त मुमताज़ कादरी खे फांसी ॾियनि। मोहबत हुजे ना त 450 गुस्ताखे रसूल उन्हनि खे अमेरिका जे हवाले कनि। बाबा ही नबी साईं सां मोहबत आहे न जो असां वाइज़ ॿुधण जे लाइ आहियूं, निमाज़ पढ़ूं था, ही ॾाढ़ियूं, ही पटका, ही मस्जिदूं, ही मदरसा, ही दुरूद, ही ज़िक्र, ही तिलावतूं, ही पर्दो, ही नबी साईं सां मोहबत आहे न। मोहबत न हुजे त हर शइ ख़तम। राफिज़ ने शीयन जा स्कूल वरी पब्लिक अहल बैत उते वरी नबी साईं जे सहाबा खां बेज़ार कर माना आगा सब्जेक्ट पढ़ाईंदा, आगा सबक पढ़ाईंदा जो मुसलमाननि जा बच्चा सहाबा खां बेज़ार थी। पोइ नबी खां जेको बेज़ार सहाबा खां बेज़ार पोइ इहो मुसलमान रहंदो। 3 नंबर ते हुननि जो हदफ़ आहे कलामुल्लाह त क़ुरान जी तालीम ख़तम थी। 3 नंबर ते हुननि जो मक़सदु आहे कलामुल्लाह क़ुरान जी तालीम ख़तम थी। ये स्कूल कॉलेज बंदि कया अथनि, इहो बहानो था कनि था असां मदरसा बंदि कयूं। तव्हांखे ख़बर आहे कि 5 महीना 6 महीना मदरसा बंदि थिया उनजो नुक़सानु केॾो थियो। असांजे मदरसा में जेके तालिब पढ़नि पिया 20-20 सिपारा 25-25 सिपारा यादि कयूं उहे सभु विसरी विया। वरी नेसर उस्ताद उन्हनि खे सबक़नि पिया पढ़ाइनि। जीअं सबक़ पढ़ाइबो आहे ईअं वरी नेसर पिया क़ुरान खे छॾिबो त क़ुरान विसरी वेंदो। शुक्र थियो जो हज़रत उमर एहसान कयो तरावी बा जमात रमज़ान में थी जो हाफ़िज़नि खे क़ुरान यादि आहे। ये तरावी न हुजनि हा रमज़ान में त क़ुरान ई विसारे छॾींदा सभु हाफ़िज़। जेके बि हाफ़िज़ रमज़ान में ख़तम नथा पढ़नि उन्हनि खे क़ुरान विसरी वियो, क़ुरान यादि ई न आहे उन्हनि। उन्हनि जो मक़सदु आहे 3 शयूं बैतुल्लाह ख़तम थिए, रसूलुल्लाह जी इज़त मोहब्बत मुसलमाननि जे दिलि मां निकिरे, कलामुल्लाह जी तालीम ख़तम थिए। ऐं हिन वक़्तु हाल इहो आहे हिकिड़ो अल फारूक रिसाले में वाक़ियो हुयो। पोइ हिकिड़ो पेशमाम हुयो मस्जिद जो बुज़ुर्ग माण्हू, पोइ ॻोठ जो वॾेरो हुयो, उनजी रमज़ान में इफ़्तारी जी दावत कई। मौली साहब वीचारो वियो, मानी खाधई, मानी खाई यकदम निकितो छो त मौली वरी निमाज़ पढ़ाईंदा। तो हुननि जा पैसा के उते कमरे में रखियल आहे, उहे पैसा गुम थी विया। ज़ाल मुड़ुस खे जी शक पियो त पक ने मौलवी खया आहिनि पैसा। ॿियो त केरु आया ई कोन, कंहिंखे चवनि बि कोन पिया त हाणे मौलवीअ जी गिला कीअं कयूं। पोइ सॼो साल इन बदगुमानी में त चङा मौलवी मस्जिद जो चोर आहे। वरी ॿियो साल आयो रमज़ान जो, ज़ाल चयोसि आहे त मौली साहब चोर पर हाणे वठी अचीसि भला ॿियो कंहिंखे दावत ॾियूं भला दुआ घुरी वञे। वरी मौली साहब खे ॿिए साल दावत ॾिनऊं। मौली साहब उते वञी वेठो इफ़्तारी जे लाइ, त उन घर जे मालिक मौली साहब खे चयोसीं असां में शक आहे तव्हां में, पर ज़ाल रमज़ान में तव्हांजी असां दावत कईसीं, असांजा पैसा हिते पिया, उहे पैसा चोरी थी विया। सॼो साल असां हिन बदगुमानी में हुआसीं, चई बि कंहिंखे कोन पिया सघूं। सो महिरबानी कयो जेकर तव्हां पैसा खया आहिनि त ॿुधायो। त मौली साहब चयो वाक़ई मां चोर आहियां, मां तव्हांजा पैसा खया आहिनि, पर मां हिते क़ुरान मजीद में रखिया आहिनि, इहो क़ुरान मजीद खणी अचो। मथे क़ुरान पियो हुते, उहो क़ुरान मजीद खणी जो लाथऊं त उहे सभु पैसा हुन क़ुरान मजीद में पिया। मौली साहब चयो तव्हां त सॼो साल मूं में बदगुमानी कई त ही चोर आहे, पर मां त सॼो साल तव्हां में चङो गुमान पियो कयां त ही नेक आहिनि, रोज़ानो क़ुरान मजीद जी तिलावत कंदा आहिनि।
सो शायदि पैसा उन्हनि खया हूंदा। मां त तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ पैसा क़ुरान में रखिया अथई। ज़ाल मुक़्सद दौड़ कंदा पाण ई खणंदा, मथां ॿियो केरु खणी वञे, पर हैफ़ हुजे तव्हांजे मथां जो सॼो साल तव्हां क़ुरान खे खोलियो ई न आहे। ही हाल आहे असां मुस्लमाननि जो। साल गुज़री वियो, न मर्दनि क़ुरान मजीद खे खोलियो आहे, न औरतुनि क़ुरान मजीद खे खोलियो। सो बाबा ईअं न कयो, क़ुरान मजीद जो दौर कयो, तिलावत कयो। सुबुह जो क़ुरान मजीद खोले उनजी ज़ियारत कयो। बचो इहो आहे, ॿी कहिड़ी शइ बची? सॼो वाइदो कयो त नबी साईं जे इज़त ख़त्म नबूवत साहब आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ, मसाजिद मदार जी हिफ़ाज़त जे लाइ इंशाअल्लाह असां आलमनि सां गॾु हूंदा। मौलाना जेकॾहिं असांखे काल करे त सभु हाज़िर थींदो नी इंशाअल्लाह। असांजी नीयत ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त, साहब आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त, मसाजिद मदार जी हिफ़ाज़त। 17 मस्जिदूं सखर में शहीद कयो जेके बेराजन जे विच में, 20 मस्जिदूं ॿियूं। तव्हां ये फोटूं त ॾिसो मोबाइल में, ज़ालिमनि अहिड़ो ज़ुल्म कयो आहे जो क़ुरान मजीद, कल्ह मामूली साहब दोस्त असांजो नज़ीर अहमद उन ॾेखारियो चई क़ुरान मजीद पिया आहिनि, उते क्रेन सां मस्जिदनि खे शहीद था कनि, क़ुरान जो बि ख़्यालु न कनि। राशिद साहब इन ॾींहुं SP DC सां ॻाल्हायो त अगरि ज़ालिमो 150 साल पुराणी मस्जिद ही अंग्रेज काफ़र भी हुआ शहीद न करे सघियो, काफ़रनि खे बि डपु हुयो, तव्हां मुस्लमाननि खे एतिरो बि डपु न थियो। जज चयो त सरकारी ज़मीन में मस्जिद न ठाहिबी आहे। राशिद साहब चयो त मस्जिद ठाहे बि सरकारी ज़मीन में, स्कूल सरकारी ज़मीन में थो ठाहिजे, अस्पताल कॉलेज सरकारी ज़मीन में, फलाई इदारा सरकारी ज़मीन में। ही त रियासत जो कमु आहे त जिथे मुस्लमान रहनि था त उनखे रियासत पैसनि सां ज़मीन वठी मस्जिद ठाराइजे। ज़ालिमो तव्हां मस्जिद न ठाराई ॾिनी, रुगो सरकारी ज़मीन में मस्जिद मुस्लमाननि चंदो करे ठाराई आहे त उहा बि ठारायो पिया। जज माठ थी ऐं मस्जिदनि जा वारिस इहे देवबंदी अथव, बाक़ी सभु माठ अथव। न तव्हांजे मिनिस्टर खे, न सरदार, न ख़ान खे का गैरत आई। उहे त चवनि था त मस्जिदूं भली शहीद, पर अॼु वाइदो कयो त जीअं हज़रत साईं अमरोटी मस्जिदनि जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान में निकितो, असां बि मसाजिद जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान में निकितो। मौलाना काल जी त वाइदो कयो इंशाअल्लाह मथनि सां कफ़न ॿधी करे असां मैदान में निकिरंदासीं। दुआऊं बि घुरो अल्लाह ताला उलमा जी हिन तहरीक खे कामयाबु फरमाए। 13 डिसंबर लाहौर जलसो आहे, मौलाना जो सॾु आहे। अज़म कयो त हिन वक़्त खां वठी असां तयारी कंदासीं, इन सॾ ते हाज़िर थींदासीं। हिन वक़्तु इहे जलसा सम्झो जिहाद आहे। माण्हू गैर सियासी चवनि था साईं जलसनि जो कहिड़ो फ़ाइदो? बाबा हिते मौलाना राशिद साहब सखर में पहुतो त मस्जिदूं बची वयूं कि न? एहतिजाज जो फ़ाइदो थियो या न? 50 ॼणा जेकॾहिं खानपुर थाणे ते गॾु थियनि त सूबेदार जा हिकिड़ा पगर लहंदा पिया अचनि, बाहूं थो ॿधे, ज़रे अंदरि ज़रे ॿाहिरि। 50 ॼणनि जो एहतिजाज जो असरु थिए थो, बाक़ी 5 लख जेकॾहिं लाहौर में गॾु थींदा त हुनजो कोई फ़ाइदो न आहे। इन जो असरु पुछो त जनरल बाजे खां पुछो, इमरान न्याज़ीअ खां पुछा कयो त हिननि जलसनि जो छा असरु आहे। इहे एटम बम खां वधीक ताक़तवर आहिनि। सो वाइदो कयो त इंशाअल्लाह आलमनि जे हिन सॾ में असां हाज़िर थींदासीं। वेठा हुजो सभु असांजे उस्ताद जा बि वालिद साहब, असांजो उस्ताद जेको आहे जंहिं वटि असां पढ़ियासीं उन्हनि जा बि साईं वालिद साहब उस्ताद मोहम्मद शेख तफ़सीर, जन पूरी ज़िंदगी जामे मस्जिद में पंहिंजे ॻोठ में क़ुरान मजीद जो तर्जुमो तफ़सीर जमायत खे दर्स ॾिनो। इन वक़्तु बि केतिरा किताब लिखिया अथनि, उन्हनि जा मुसनिफ़ आहिनि। सो जीअं वेठा हो अदब एतिराम सां, ईअं हिन जो सुर जो वाइज़ ॿुधो, वरी बिना सुर वारो न ॿुधो, इहो जाहिलनि जो कमु आहे। तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, सभु साईं जो वाइज़ तवजो ऐं ध्यान सां ॿुधो, इंशाअल्लाह कम वारियूं ॻाल्हियूं थींदियूं, फ़ाइदो थींदो।